जेकबाबाद खां अब्दुल जब्बार लाशारी जी रिपोर्ट मूजिब सरदार ज़ादा गाज़ी ज़ुबैर खान जखराणी अवामी मीडिया प्रेस क्लब कोची साल 2026 लाइ ॿीहर सदर चूंडजण ते सदाम हुसैन चांडियो ऐं नायब सदर चूंडजण ते बाबू हुसैन बख़्श मुंहिंजो खे गुलनि जा हार पाराए दिलि जे गहराइनि सां मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते सरदार ज़ादा गाज़ी ज़ुबैर खान जखराणी नई चूंडियल बाडी जे समूरनि मेंबरनि खे पिणु गुलनि जा हार पाराया, जंहिं सां महफ़िल मोहबत इज़त ऐं एहतराम जे माहौल सां सरशार थी वई। हिन खुशगवार मौक़े ते शाहिद हुसैन रईस, सरदार अली चांडियो, राशिद अली बलोच, नवीद अहमद अबड़ो ऐं नियाज़ हुसैन अबड़ो पिणु मौजूदु हुआ, जिन जी मौजूदगी तक़रीब में दोस्ती, वफ़ा ऐं इख़लास जे जज़्बे खे वधीक अथी ॾिनी। सरदार ज़ादा गाज़ी ज़ुबैर खान जखराणी दोस्ती, वफ़ा, मोहबत जो रोशन मिसाल आहिनि, जेकी हमेशह ख़ुशियुनि ऐं गमनि में साथ निभाईंदा रहनि था। संदन आमद सां न रुगो शिरकत कंदड़नि जे दिलनि में ख़ुशी पैदा थी, पर महफ़िल में हिकु नई रूह ऐं ताज़गी जो अहसास पिणु पैदा थियो।